31.3 टे complete the sentences jumla अटने पूरा क्यों use mustn't or don't need to plus these verbs ताकि mustn't या don't need to इस्तेमाल करनी है हिनन verbs सां जीअं ॾिसो ही कहिड़ा verb आहिनि forget go lose phone rush wait number 1 I don't need to go home yet मूंखे हिन महिल सवेर वञण जी का ज़रूरत ई कान्हे हरू भरू छो वञा I can stay a little longer थोरो सवायो बि मां ते रही सघां थो को मसलो आया Number 2 we have a lot of time असां वटि घणो टाइम पियो आहे we don't need to rush असांखे तकड़ करण जी का ज़रूरत ई कान्हे हरू भरू छो तकड़ कयूं असां वटि टाइम घणो पियो आहे खोड़ सारो टाइम आहे Number 3 keep these papers in a safe place ही जेके पन्ना आहिनि न इहे कंहिं महफ़ूज़ जॻह ते लिकाए रखो You mustn't lose them तोखे इहे गुम करणा ई न आहिनि न विञाइजांइ असुल बि Number 4 I'm not ready yet मां हिन महिल त तयारु न आहियां थियो अञा ताईं त तयारु न आहियां थियो But you don't need to wait for me पर तव्हांखे मुंहिंजे इंतज़ारु करण जी का ज़रूरत आहे हरू भरू मुंहिंजो इंतज़ारु था कयो न मां इन करे you can go now भली तव्हां हाणे हलिया वञो and I'll come later देरि सां मां अचां थो Number 5 we mustn't forget to turn off the lights before we leave असांखे ॿाहिरि वञण खां अॻु में बतियूं बंदि करण त विसारणियूं ई न आहिनि पहिरियों असां बतियूं बंदि कयूं लाज़मी कीअं बि करे पोइ असां ॿाहिरि वञूं इन करे असांखे ॿाहिरि वञण खां अॻु में बतियूं बंदि करण विसारणियूं ई न आहिनि बिल्कुलु बि न विसारणियूं आहिनि Number 6 I must contact David मूंखे डेविड सां कीअं बि करे राब्तो करणो ई करिणो आहे But I don't need to phone him मूंखे हिन ॾांहुं फ़ोन करण जी का बि ज़रूरत न I can send him an email मां हिन खे ईमेल बि मोकिले सघां थो माना मूंखे डेविड सां अॼु कीअं बि करे राब्तो करणो ई करिणो आहे पर मूंखे हुन ॾांहुं फ़ोन करण जी का ज़रूरत ई कान्हे हरू भरू फ़ोन छो कयांसि मां हुन ॾांहुं ईमेल बि मोकिले सघां थो